अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलुल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है, नमाज में खुशू खुजू तंहिंखे तोड़न वारियूं चीज़ूं। अचो सवाल सुनो। खुश आमदीद जी। सवाल मौलाना फरमाए। साहब ॿियो त ई सवाल है त माण्हू नमाज़ पढ़े पिया, फ़र्ज़ हुए की सुन्नत हुए नफ़िल हुए, त माण्हू हिकिड़ो हथु त दाढ़ीअ में जोड़े थो, सॼे वार खुंजे पिया हुआ थी आजा दाढ़ीअ में रुॻो ईअं कढां पिया ईअं। बस अल्लाह रहम करे। नमाज इबादत आहे अने इबादत ऐं ईअं कयो त अब्दुल्लाह का अन्नक तराहू, गोया ऐं अल्लाह खे ॾिसो पिया। जे आनियूं अखियूं अल्लाह खे नथियूं ॾिसें, यकीन रखो अल्लाह ताला के साम्हूं ऐं उभा आहियो अने अल्लाह खे ॾिसे पियो। अक्सर ॾिठे में अचे थो, अल्लाह जी मिसाल ऊंची आहे, पण ॿई हरकत के क़ीमती माण्हूअ के साम्हूं पाण उभा हो अने ॿई हरकत कयूं त उनखे केतिरो जे माण्हूअ खे तहज़ीब खां किरियल सम्झे, जे हिन वटि उभे जो तरीक़ो न आहे। अल्लाह चए थो कुमू लिल्लाहि क़ानितीन। नमाज़ में उभिणो त आजिज़ीअ से, इनकिसारीअ से अने इबादत जी हालत में उभिणो। अक्सर ॾिठे में अचे थो त नमाज़ी नमाज़ पढ़े पिया, पण लिखार वारा हिकिड़े पग ते उभा आहिनि, लिखार ॿिए ते उभा आहिनि, ईअं खोटो खंघे पिया अने फुने पिया। इहा नमाज़ न आहे। रुकू सजदे में पण ॾाढी गफ़लत थिए थी। इमाम जी नमाज़, इमाम खां मोद रुकू सजदो करणो, इहे मुनासिब न आहे। इमाम पुठियां सफ़ा ढिर से सजदो रुकू करणो, इहे मुनासिब न आहे। सफ़ा अहिड़ो ढिरो इमाम सजदे में वियो, अञा इहे रुकू मां सऊं पियो थिए, अहिड़ो अने अमुक जॻह ते अहिड़ा हुआ त सफ़ा ढिरा। अच्छा, ने इमाम खे ई नारे पियो, इमाम भेरो अञा अल्लाह अकबर न आहे कि इमाम नमियो त भेरो ई रुकू करे वियो, इहे सही न आहे। नमाज़ ख़्याल से पढ़ी खपे। अल्लामा इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त अॼु जे दौर जी मुस्लमान जी नमाज़ 5 क़िस्म जी आहे। न जेको ई लिखार मखी पिया उॾाई, लिखार मच्छर पिया उॾाई, को मथे त हथ पिया फेरीअ, को हेॾा को होॾा को जीअं चयो, इहा वार खुजाई पिया, ई मुनासिब न आहे। अने अमल कसीर जी वजह से नमाज़ त्रुटी वञे थी। कसीर जिजो अमल नमाज़ में सही न आहे। हा, ईअं जे थोरो घणो हथ हेॾा होॾा अंजान में वेंदो रहियो, अने नमाज़ में पाबंदीअ से अरकान हुदूद अदा कया खपे। अल्लामा इब्न क़य्यिम रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त मुस्लमान जी नमाज़ 5 क़िस्मनि जी आहे। हिकिड़ी उहा नमाज़ी नमाज़ पढ़े थो, पण सही वुज़ू न कंहिं, वक़्त जी पाबंदी न रखे, न नमाज़ जा हुदूद तंहिंजी पाबंदी रखे, न अरकान जी पाबंदी रखे, अहिड़ो शख़्स इन जी नमाज़ ई ज़ालिम आहे। अने इन जी नमाज़ जे बारे में अल्लाह पुछंदो जे तो इहा नमाज़ अहिड़ी कुला पढ़े, नमाज़ क़बूल त किन थींदी, बसि सामे थी गुनाह थिए थो, पुछाणो थिए थो। ॿई उहा नमाज़ आहे जेको वक़्त जी पाबंदी माण्हू रखे थो, हुदूद पाबंदी, अरकान पाबंदी, वुज़ू पण पाबंदी रखे, लेकिन सॼी नमाज़ वसवसे में इन जी वेंदी रही, अहिड़ी नमाज़ जेको रही, इहा नमाज़ न आहे। इन नमाज़ जे बारे में मुहासब, यानी इन जे बारे में पुछाणो थींदो, इहा नमाज़ मुहासिब आहे, क़बूल न थिए। जॾहिं त 3 नमाज़ जे ॾिसूं त जेको हुदूद जो, अरकान जो पाबंद आहे, यानी नमाज़ जा हद, नमाज़ जा अरकान, वक़्त जी पाबंदी रखे, वुज़ू सही कहे, पण सॼी नमाज़ में वसवसे खे हटाए जी कोशिश कहे। नमाज़ मतिलबु ई जे अमल कसीर वसवसे खे हटाए जी कोशिश कहे, त अहिड़ी नमाज़ जेको रही, इन नमाज़ जे बारे में पाण खे बचियो खपे। इहा नमाज़ पढ़ियो खरो, पर हिनखे सवाबु कीअं न थियो, कीअं पण सवाबु इनखे थियो न। चौथी नमाज़
क़ाइमु कयईं मुकमल इन जा हक़ अरकान हुदूद मड़ वुज़ू वुज़ू सही कयईं। अने पाण ॾिसूं पिया मसो ते नल चालू पिया आहिनि, ॻाल्हियूं पिया कयूं, मोबाइल चालू पिया आहिनि, हिकिड़ा मसो कयनि, ॿियो अची हुनखे हथु ॾे, अधु मसो कयईं, वरी हथु ॾे, अदा ठीकु ईअं त कयां अचे पियो। वुज़ू इबादत आहे, उनटाणे हिकिड़े ॿिए खे हथु न ॾियो, मूंखे गॾिजाणी करणी हुई त ॿार उभा हो, ही माण्हू मसो कर लाइ त हल भले भाकर विझी हथु ॾे, खेरी ते पुछो, उनखे मसो ठाहे वुज़ू ठाहे करणु ॾियो। टी चौथी नमाज़ उहा त अरकान हुदूद मड़ मुकमल कयईं, पण थियो ईअं जे इन जे दिलि अञा इन में ॿुॾल आहे त मता न मुंहिंजी नमाज़ ज़ाइ थी वञे, अने दिलि में वसवेसो आहे न, इबादत में दिलि ॿुॾल आहे, इहा नमाज़ क़बूल थई, नमाज़ सवाब जे लाइक़ु आहे। जॾहिं त जंहिं शख़्स नमाज़ अदा कई पंजी नमाज़ अने तमामु रुकू सजदा वक़्तु टोटल सही अरकान से अदा कयईं, इन में कोई वसवेसो न हो, न हिकिड़ी टंग ते उबो, न खंघियो, न गरायूं ॾिने, अने न अहिड़ो खुजाए, तमामु रुकू सजदो सही कयईं, बसि इहा जी नमाज़ अलाह खे पसंदि आहे। अने इहा जी नमाज़ मुक़रब मां बनाए छॾे थी, मक़बूल नमाज़ आहे, त नमाज़ अलाह जी इबादत आहे, इन में ठाहे उभिणो खपे, रुकू सजदो सही कयो खपे, ॿियो वसवेसा न खपे, अने हथ जी पग जी ॿई हरकत तंहिंखां बचियो खपे। नबीअ जे ज़माने में हिकिड़े साहबी नमाज़ अदा कए, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त नमाज़ अदा ज न कई, तुंहिंजी नमाज़ न अथई, कुरेला न अथई, त रुकू सजदो हुन में सही न हो। अने नमाज़ी नमाज़ पढ़े थो, हेॾा होॾा लौणा फेरे पियो, जे पर भितरे ई घड़ियाल रहियो, ॿ कलर कहिड़ो आहे ई मड़े चिकीन पियो करे नमाज़ में। अल्लाह जो नबी फरमाए त जंहिं शख़्स जी नज़र आसमान ॾांहुं वई उहो अंधो थी वेंदो, मतिलबु उनजी नज़र वेंदी रहे, हेॾा होॾा नारणो न। अने रुकू सजदो जपाटे करे थो त अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ही त कागड़ी जूं ठोंगूं आहिनि, अने इमाम खां मोंदे ई पिन जो सर सजदे मां खणे थो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन जो सर गॾो जहिड़ो थी वञे। त मतिलबु इबादत रही, इबादत कंहिंखे सही कई खपे, इन में पाबंदी रुकूअ जी सजदे जी कई खपे, अने ॿियूं हरकतूं तंहिंखां बचियो खपे। वाख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।